पहिरीं लिखंदा हुआ त नए ॿारनि ते पुल खपे, हॉस्पिटल खपे, रोड खपे। बाबा पुलूं ठही वयूं पोइ तो ऐलान करे छॾियूं, रोड ठही विया पोइ तो ऐलान करे छॾियूं। त हिते सूरत हाल इहा रही है त माण्हूअ खे लालच ॾीनि था त बाबा फलाणे माण्हू खे कीअं ख़रीद करियूं। बाबा असां उहा ई हिकिड़ो ख़रीद कंदाऊं, सवे माण्हू पैदा थींदा। पहिरियों नंबर त तव्हां उहे असांखे रोड ठाहे ॾियो, असांखे हॉस्पिटल ठाहे ॾियो। हींअर माशाअल्लाह इक़्तिदार में आहिनि, MP आहिनि, MNA आहिनि। असीं चाहियूं था त माण्हुनि जा कोस्तानी माण्हुनि जा कम थियनि, कोस्तान में तब्दीली अचे, कोस्तान में तालीम हुजे, सिहत हुजे। ठलो फोतारनि जे गाॾियुनि सां रुगो मुंहं में माण्हुनि खे मिटी पवंदी, बाक़ी मिलंदो कुझु कोन। घाटियुनि गाॾियुनि सां उनखे कुझु कोन मिलंदो। तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं माण्हुनि खे नौकरियूं मिलनि, माण्हू रोज़गारनि ते हुजनि। आउं त हींअर मचियोसि त बुलाखन जी नए बि हदि खपाए छॾियऊं। हिन इलेक्शन खां पोइ इहो फ़ाइदो पियो जो बुलाखन जी अधु नए खपी वई आहे। हिते वारे माण्हुनि खे सोचणु खपे त जी इहा नए आई त या पाणी बुलाखन शहर में हलियो ईंदो या हीअ जॻहियूं ईंदियूं आहिनि। इहे जॻहियूं कंहिं खपायूं आहिनि, कंहिं कयूं आहिनि, सभु अव्हांजे साम्हूं आहिनि। पर चंगेज़ ख़ान जेका ॻाल्हि कई आहे अॼु खां 20-25 साल पहिरीं, उन ॻाल्हि ते बीठो आहियां, उन मौक़िफ़ ते बीठो आहियां, उन मौक़िफ़ ते सचाईअ सां बीठो हूंदुसि ज़िंदगी भर जेसि ताईं मुंहिंजे सिसीअ में साह हूंदी। हिननि जे हर ॻाल्हि में साम्हूं बीहंदुसि इंशाअल्लाह। कोस्तान जा जेके नौजवान नस्ल आहे, मुंहिंजी उन नस्ल खे अपील आहे त तव्हां बाशऊर थियो, तव्हां पंहिंजे मौक़िफ़ ते बीहो, जेका ॻाल्हि हुजे उन ते बीहो, इंशाअल्लाह तब्दीली ईंदी। ऐं जेको आहे सो कोस्तान में इहे सभु शयूं थींदियूं। पर पंहिंजे मौक़िफ़ ते न बीहंदासीं, एट ए टाइम इलेक्शन ईंदी या कंहिं लालच में या ख़रीद थी वेंदासीं त पोइ तब्दीली कोन ईंदी। सो दोस्तनि खे मुंहिंजो जेके घोट बिरादर आया आहिनि उन सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां मुबारकबाद। असीं सियासी माण्हू आहियूं, सियासी ॻाल्हि निकिरी वई, पर आया शेख साहब जे प्रोग्राम लाइ हुआसीं। तो शेख साहब तमामु हिकिड़ो बहितर प्रोग्राम कयो आहे। इंशाअल्लाह अॻियां बि शेख साहब खे अलाह साईं हिमत ॾींदो जेको इन ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदो। महिरबानी।